दोस्तों अॼु को मौज़ू आहे असांजो बेरोज़गारी। असांजे मुल्क में बेरोज़गारी असांजी सलाहियतुनि खे अॾोहीअ वांगुरु खाईंदी रहे थी ऐं असां पंहिंजी सुठी पढ़ाई जे बावजूदि, सुठनि नंबरनि में पास थियण जे बावजूदि असां को बि अहिड़ो सुठो नंढो या वॾो जॉब नथा वठी सघूं, सिर्फ़ु इन ई करे जो हिते अक़रबा परवरी आहे, हिते जेको सिफ़ारिशुनि जो कल्चर आहे, हिते पैसनि जो कल्चर आहे त पैसा ॾियो ऐं का सुठी नौकिरी वठो। त इहो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको असांजे माशरे में असांजे नौजवाननि खे बाग़ी कंदो आहे ऐं असांजा नौजवान जिन वटि पोइ पेशेंट कोन थो बचे, कॉन्फिडेंस घणो हूंदो आहे, पोइ मजबूरन हू वीचारा को न को ग़लति कमु करण ते मजबूर थी पवंदा आहिनि पंहिंजी फैमिली खे सपोर्ट करण जे लाइ ऐं पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो करण जे लाइ। सो चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त असां जेकॾहिं सुठनि नंबरनि में पास थियूं था ऐं असां में बेपनाह सलाहियत मौजूदु आहे त पोइ असांजो मुल्क, असांजो सूबो असांखे छो नथो एडजस्ट करे। यानी जेको असांजो बुनियादी राइट आहे हिकिड़ो, ठीकु आहे न, बुनियादी हिकिड़ो हक़ु आहे असांजो, असां हिन मुल्क जा फ़र्द आहियूं ऐं मुल्क जे हर फ़र्द खे उनजो बुनियादी हक़ु मिलणु खपे। इहो त हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको हर मुल्क में उन्हनि जे शहरी खे मिलंदो आहे, उनखे ॾिनो वेंदो आहे। पोइ असां वटि इहो छो आहे ईअं? त चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तव्हांखे मां असांजे मुआशरे जा हिकिड़ा अहिड़ा पहलू ॾेखारींदुसि जेको तव्हां ॾिसी हैरान थी वेंदव त यार इहो हिते ईअं बि थिए पियो। हाणे तव्हांखे मां हिकिड़ी शइ ॾेखारियां थो, तव्हां ॾिसो त पोइ वरी वधीक मां तव्हां उन ते ॻाल्हायां थो त बेरोज़गारी केॾी आहे असां वटि ज़ुल्म केॾो आहे। का हिकिड़ी नौकिरी रुगो अनाउंस थी थिए अख़बार में या इंटरनेट ते त उन में माण्हुनि जा अंबोह था अची वञनि, अंबोह। तव्हांखे मां ॾेखारियां थो त केतिरो ज़ुल्म आहे हिते। अचो हीअ ॾिसो, हीअ रश हिते इहा न आहे त हिते का बिरयानी थी विराइजे। हीअ रश इहा आहे त हिते 3-4 नौकिरियूं आहिनि जिन जो इश्तिहार आयो हो ऐं माण्हू पंहिंजे भॼ डुक में लॻा पिया आहिनि त असांखे हितां जो मौक़ो मिले ऐं असां उहा नौकिरी हासिलु कयूं। हितां ॾिसो, हीअ सुपारको असांजो हिकिड़ो स्टेशन आहे ऐं उन स्टेशन ते जेको आहे सो नौकिरी वठण जे लाइ माण्हुनि जी कहिड़ी रश आहे। हीअ ॾिसो, हीअ बेरोज़गारी जो आलम आहे। हीअ आहे बेरोज़गारी। ॾिसो त हीअ बेरोज़गारी आहे। हीअ ॾिसो, हे माण्हुनि जी रश ॾिसो। हीअ ॾिसो, हीअ सिर्फ़ु 3 या 4 नौकिरियूं आहिनि जिन जे लाइ हीअ सॼो। दोस्तो तव्हां ॾिठो त हज़ारे माण्हुनि जी ख़ल्क़ हुई, ठीकु आहे। इहे सिर्फ़ु रुगो 3 नौकिरियूं उन्हनि अनाउंस कयूं आहिनि सुपारको वारनि ऐं उन्हनि जे लाइ इहा रश तव्हां ॾिसो। हाणे मूंखे ॿुधायो, सुपारको हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो ऑफिस आहे ऐं हिते मेरिट ते हर शइ मिलंदी आहे ऐं मिलंदी सिर्फ़ु 3 नौकिरियूं माण्हुनि खे, लेकिन रश 100 माण्हू हुआ। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त बेरोज़गारी असां वटि केतिरी आहे ऐं केतिरा इतने पढ़ियल लिखियल नौजवान हूंदा जेके पंहिंजे माउ पीउ जो सुपिनो खणी ईंदा आहिनि त असां उहो पंहिंजे माउ ऐं पीउ जो सुपिनो पूरो कंदासीं, असां उन्हनि जो सहारो बणिजंदासीं ऐं असां उन्हनि खे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म ॾींदासीं। ज़ाहिर आहे हर ॿार जी ख़्वाहिश हूंदी आहे त हू पंहिंजे ख़ानदान जो जेको आहे सो को न को सहारो थिए, छो त हर इंसान खे इहा ई हिकिड़ी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे त मां पंहिंजी भेण जी शादी बि करायां, मां पंहिंजे भाउ जी शादी बि करायां, मां पंहिंजी शादी बि कयां ऐं जेकॾहिं किराए जो घरु आहे त मां पंहिंजो घर बि ठारायां। इहो सभु कुझु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं उनखे इहे बुनियादी राइट्स मिलंदा जेके असांजे मुल्क में कोन था ॾिना वञनि ऐं उहो असांजो हक़ बि आहे। पर असांजी बदकिस्मती आहे जो असांजो मुल्क 1947 खां वठी हेल ताईं नौजवान रुलंदा वतन था, धिका खाईंदा था वतन ऐं सुठी तालीम हुजण जे बावजूदि बि उन्हनि खे उन्हनि जो बुनियादी हक़ कोन थो ॾिनो वञे। हाणे हिन जो ज़िमेदारु केरु आहे, मूंखे इहो ॿुधायो। तव्हां पाण पढ़ियल लिखियल माण्हू आहियो ऐं असां वटि कॉपी कल्चर यकीनन आहे, असां हुनखे मञूं था, पर हाणे ज़ाहिर आहे कॉपी कल्चर को 100% त कोन्हे न। कॉपी कल्चर 100% त न आहे, इन में बेशुमार बासलाहियत माण्हू बि हूंदा आहिनि जेके पंहिंजी महिनत जे बलबूते ते, पंहिंजे पढ़ाई जे ज़ोर ते बहितरीनु नंबर खणंदा आहिनि। उन में घणे भाङे जेके आउटस्टैंडिंग
दोस्त हूंदा आहिनि, नौजवान हूंदा आहिनि, उहे CSS जो इम्तिहान पास करे ऐं नौकिरी हासिलु कंदा आहिनि। यानी इहो इन सम्झो त उहो हुकूमत खां उन जे मुंहं मां गिरां छिने खणंदा आहिनि। इहे CSS पास कंदड़ नौजवान हूंदा आहिनि। पर हाणे हर माण्हू त CSS पास नथो करे सघे न। हर माण्हू एॾो आउटस्टैंडिंग होशियारु नथो थी सघे। हा, होशियारी आहे, क़ाबिलियत आहे, ऐं एतिरी क़ाबिलियत आहे जो माण्हू CSS पास करण जे बावजूदि बि न करण जे बावजूदि बि नौकिरी वठी सघे थो। यानी नंढा नंढा कॉम्पिटेटिव एग्ज़ाम थियनि था। पर हाणे मुसीबत असांजे मुल्क में इहा आहे त जेकॾहिं तव्हां जीअं असां वटि सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे, उते बि सिफ़ारिश थी हले, उते बि पैसो थो हले। तव्हां जेकॾहिं उन कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में लथो बि त तव्हां पास कंदव बि त तव्हांखे पोस्टिंग न मिलंदी, ऐं पोस्टिंग उनखे मिलंदी जेको उते कंहिं न कंहिं मेंबर खे या चेयरमैन खे कंहिं मिनिस्टर जे थ्रू सोर्स लॻाईंदो या वरी पंहिंजा पैसा हलाईंदो। सो बदकिस्मती आहे इहा असांजे मुल्क जी। असांजी बदकिस्मती आहे त असां एतिरो सिहतमंद माशरो हुजण जे बावजूदि बि हिकिड़े अहिड़े बीमार सिस्टम में पाण खे जेको सर्वाइव करण जी कोशिशि कंदा आहियूं, जेको के मुमकिन न आहे। ठीकु आहे न। पर हाणे भला इन सूरत हाल में छा कजे? जेकॾहिं इहे शयूं माण्हूअ खे अवेलेबल नथियूं थियनि त माण्हू छा कंदो? ज़िंदा त रहणो आहे न। पोइ उन ज़िंदा रहण जे लाइ असांजो नौजवान हिकिड़ो ॿियो ऑप्शन यूज़ कंदा आहिनि। उहो ॾाढो ख़तरनाक ऑप्शन आहे। ठीकु आहे न। उहो ॾाढो ख़तरनाक ऑप्शन आहे, ऐं उहो ऑप्शन आहे नेगेटिविटी जो। यानी घणा दोस्त पंहिंजी इन एहसासी महरूमी खे नशे जे थ्रू लाहिणु चाहींदा आहिनि, या वरी घणा असांजा नौजवान थोरो वधीक नेगेटिव थी वेंदा आहिनि। यानी पोइ उहो पंहिंजी एहसासी महरूमी जो बदिलो वठंदा आहिनि उन जुर्मनि खां, उन जुराइम खां, उन अननेसेसरी एक्टिविटीज़ खां, जंहिंजे थ्रू थोरो घणो पैसो कमाईंदा आहिनि। पर हाणे इहो आख़िर केसि ताईं हलंदो? इहो सिलसिलो केसि ताईं हलंदो? असां पंहिंजे नौजवाननि खे इन एहसासी महरूमी मां कीअं कढूं? दोस्तो, अचो त हिकिड़ो अहद कयूं ऐं हिकिड़ो पाण में जज़्बो पैदा कयूं त जेकॾहिं असां पंहिंजी एजुकेशन पूरी बि कयूं था त कोशिशि कयूं त असां CSS जे कॉम्पिटिशन में हिसो वठूं ऐं पास थी करे हुकूमत खां उहो गिरां मुंहं मां खसे वठूं। तॾहिं त मुमकिन आहे। बाक़ी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जेके नंढा नंढा थींदा आहिनि उन्हनि मां तव्हांखे कुझु बि कोन वरंदो। उते बि अक़रबा परवरी ऐं उते बि पैसो ऐं सिफ़ारिशूं उहे हलनि थियूं। सो अॼोको मुंहिंजो जेको व्लॉग हुयो उहो तव्हांजे इन असांजे इन सोसाइटी जो जेको हिकिड़ो अलमियो हुयो उनखे ॿुधाइणु ऐं ॾेखारणु तव्हांजे लाइ लाज़मी हुयो। छो तव्हां नौजवान आहियो, तव्हांखे हिन मुल्क जी तरक़ी में हिसो वठिणो आहे, तव्हांखे पंहिंजे ख़ानदान जी भलाई जे लाइ सोचणो आहे। ऐं सोचियो ऐं इनशाला कामयाबी तव्हांजी थींदी। छो त हर कामयाबी जे पोयां उन जे लाइ का न का राह निकिरंदी आहे। महिनत आहे, महिनत में अज़मत आहे, ऐं तव्हांखे उनजो फल ज़रूरु मिलंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।